दुनिया में तरक्की ऐं मंज़िल ते पहुचण लाइ तालीम जे हथियार सां अॻिते वधण जो नालो आहे। अचो त गॾिजी पंहिंजे हिसे जो कमु करियूं। खिपरे तालुके जे पुठिते पयल इलाइक़नि में असांखे इल्म जी रोशनी फैलाइण लाइ कोशिशूं वठणु घुर्जनि। गवर्नमेंट कैंपस हाई स्कूल बका मोहम्मद आलेपोटो में हिकु ॾींहं जो साइंसी आर्ट मेलो लॻायो वियो। मेले जो इफ़्तिताह पाकिस्तान पीपल्स पार्टी खिपरो तालुका जे जनरल सेक्रेटरी उमर गुल हिंगोर जो ऐं तालीम दोस्त इल्म दोस्त जलालुद्दीन पंवर जिन कयो। हिन साइंसी आर्ट जे मेले में स्कूल जे शागिर्दनि तरफ़ां हथ जूं ठहियल शयूं, मॉडल प्लांट, शमसी तवानाई वाटर प्लांट, साह जो अमल, नेकाल जो निज़ाम, गैस जी पैदावार, इरिगेशन जे ड्रिप निज़ाम बाबति शागिर्दनि जी महिनतुनि सां गॾु हिकु बहितरीन स्टॉल क़ाइमु कया विया, जिन खे ॾिसण लाइ खिपरो तालुके जे मुख़्तलिफ़ स्कूलनि हाई स्कूल भिटबाइटी, अलमास पब्लिक स्कूल खिपरो, हथुंगो, आलमाबाद, हिंगोरनू, खाई, गिरोड़ शरीफ जे स्कूलनि जे उस्तादनि, शागिर्दनि, वालिदेननि, ॻोठाणनि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि, इलाइक़े वासियुनि जे तमामु वॾे तइदाद में शिरकत कई। प्रोग्राम जी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त सरकारी स्कूलनि जे शागिर्दनि जी महिनतुनि कोशिशुनि सां बहितरीन क़ाबिलियत सलाहियत सां साइंसी आर्ट जा मेला लॻाइण हिकु सुठो अमल सारा जोॻो क़दम आहे। इलाइक़े जे ग़रीब मिसकिन हारियुनि जे पोरियतनि जे औलाद खे इल्म जे लाट ॿारनि लाइ हिकु माहौल ठाहे सघिजे थो त जीअं इन्हनि जे लाइ हिकु नओं जज़्बो पैदा थिए, ॼाण हासिल करण जो शौक़ पैदा करण जी कोशिश कजे। जीएम पंवर फैमिली इल्म दोस्त, अदब दोस्त, सिंध दोस्त जे हवाले सां जेका ख़िदमत कई आहे, इहा असां लाइ ख़ुशि नसीबी जो मिसाल आहे। प्रोग्राम में नज़ीर अहमद हिंगोर जो, एम जुमन कुंबर, हैदर समेजो, मजीद बंबरो, जुमन गजू, असद अली बोजदार, गुलाम अली राजड़, खमाण सिंह सोडा, जुमन सोलंकी, हाजी खान बोजदार, हसीब कानियो, फारूक बिरोई, डॉक्टर कमाल हालेपोटो, अचार हालेपोटो, डॉक्टर इस्माइल शहर, रहीम चानियो, रमजान दर्स, नूर मोहम्मद रूंजो, हैदर बख्श निज़ामानी, अरबाब अली समेजो, लुकमान कुंबर ऐं ॿियनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ये अच्छा इक़दाम है। ये सब एक टीचर के आने की वजह से, पहले ये तो स्कूल बिल्कुल ही इन्वॉल्वमेंट की 65 तक चली गई थी। स्कूल जैसे ही बंद ही था। एक तो सिंध गवर्नमेंट ने जो नई अपॉइंटमेंट की है, मेरिट पे की है, यहाँ के जो लोकल बंदे हैं वो टीचर अपॉइंटमेंट हुए हैं, यहाँ लोकल बंदों की अपॉइंटमेंट हुई है वो है। और ये सहरा जाता है साईं अरबाब समेजो साहब को, जो यहाँ पे हेडमास्टर हैं, और साईं अब्दुल रहीम समेजो जो यहाँ के FA हैं। इन्होंने मेहनत की है, टीचर्स भी आए हैं और इलाके के लोग उन्होंने भी कोऑपरेट किया है। और हमारी कोशिश है कि इन्वॉल्वमेंट को बढ़ाएं हम, और इससे भी ज़्यादा तरक्की यहाँ की हो और बच्चे पढ़ें। ये जो आज हमने ये साइंटिफिक या साइंस का जो एग्जीबिशन लगाया, इसका ये बच्चों को ये है कि उनमें क्रिएटिविटी आएगी, और उसको ये नो कॉस्ट और लो कॉस्ट मटेरियल जो है उसको हम कैसे यूज़ कर सकते हैं। ऐसी चीज़ें जिसको हम बेकार समझकर फेंक देते हैं, बच्चों को हमने ये एक आइडिया दिया है कि इनको इस्तेमाल करके हम अपनी जो एजुकेशनल थिंग्स हैं और उसके लिए जो भी चीज़ें हैं वो बना सकते हैं। और यहाँ पर ये जो है मकामी लोगों को ये होगा कि यहाँ पर ये जो 20 से 22 साल पहले ये जो है जो स्कूल बिल्कुल इसमें कम एनरोलमेंट थी, अब जो है हमारे पास अल्हम्दुलिल्लाह बहुत सारे टीचर्स भी आ चुके हैं और यहाँ पर जो बहुत ही अच्छा माहौल है। हम इनको कहेंगे कि अपने बच्चों को स्कूल में, गवर्नमेंट स्कूल्स में जो एडमिट कराएं, और अल्हम्दुलिल्लाह हमारे पास बेहतरीन टीचर्स आए हैं और इनसे बेहतर की उम्मीद है। और ये जो नो कॉस्ट और लो कॉस्ट का जो यूजेज है, इसमें अच्छे से अच्छी जो है इनकी प्रोमोट होगी और बच्चों में एक बेहतरीन आइडिया आएगा। आज खिपरो के देहाती इलाका भटियानी के करीब गवर्नमेंट हाई स्कूल बका हालेपोटो में एक दिन का साइंस और आर्ट का एक मेला सजाया गया है। यहाँ रंग बिरंगी पहली क्लास से लेकर मैट्रिक क्लास के फूलों जैसे बच्चों ने मुख्तलिफ मॉडल उठाए हैं। मासिक मखतूम शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी की मज़ार, भिटाई की मज़ार, कुआं और थर रेगिस्तान, जाबलुस्तान, फैसल मस्जिद, कायद आज़म मोहम्मद जिन्ना की मज़ार बनाई है। इतनी खूबसूरत, यकीन समझो यहाँ बैराड़ी के मुख्तलिफ देहाती इलाकों में बच्चों ने जो मेहनत की है, सच हकीकत ये है तो इन बच्चों पे अगर शफकत हो, इन बच्चों पे मेहनत हो, तो ये गवर्नमेंट के बच्चे, गवर्नमेंट के स्कूल में पढ़ने वाले बच्चे मुस्तकबिल हमारे इंजीनियर हैं और मुख्तलिफ के जो गवर्नमेंट की जो सीटें इन बच्चों के लिए इंतजार कर रही हैं। गवर्नमेंट हाई स्कूल बका हालेपोटो में अॼु साइंस ऐं आर्ट्स जी एग्ज़िबिशन थी रही है। इहो हिकिड़ी सुठी शुरूआत आहे ऐं अॼुकल्ह हर जाइ ते कया वञनि पिया ऐं
ही मेला हिकिड़ी असांजे साइंसी जीअं त साइंसी दौर में रहूं था, साइंसी शयूं इस्तेमालु कयूं था, जदीद मॉडर्न टेक्नोलॉजी हर जाइ ते असांजी इस्तेमालु थिए थी, त असां चाहियूं था त असांजे नौजवाननि खे बि इन साइंस खां वाक़ुफ़ु कजे ऐं सुठी शुरूआत ॿारनि में हिकिड़ा अवेयरनेस अचे थी ऐं ॿारनि में साइंसी सोच पैदा थिए थी ऐं असां चाहियूं था त माहौल जेको सो जेको मॉडर्न टेक्नोलॉजी ॾे वञे ऐं उनखे अपनाईंदो नेठ असांजो नौजवान तबिको ऐं हीअ असांजो शागिर्द आहे उनखे असीं जेकॾहिं सपोर्ट कंदासूं, उनखे सुठी तालीम ॾींदासूं, साइंसी तालीम ॾींदासूं त थी सघे थो समाज में इहे बहितर पंहिंजो कमु करे सघनि। असल में ही असांजे स्पेशली सेकेंडरी हायर सेकेंडरी स्कूलनि में हिकिड़ी तमामु ज़रूरी शइ आहे, पर मसइलो इहो आहे त छो नथा लॻनि, तव्हां जेको सुवालु पुछियो उन में इहो आहे त असांजे इदारनि में वसाइल न आहिनि, ख़ासि तौर फंड्स जो मसइलो आहे, फंड्स न आहिनि। हीअ बि मूंखे यकीन आहे त साईं अरबाब साहिबु जेको इनिशिएटिव वरितो आहे ज़रूरु पंहिंजे हड़ा वड़ा कयो हूंदो या हिते जे मक़ामी माण्हुनि जेको आहे सो साईं जी हेल्प कई हूंदी। बहरहाल हीअ इंतिहाई ज़रूरी शइ आहे, छो जो हिकिड़ी शइ माण्हू सिर्फ़ु असीं टेक्स्ट पढ़ायूं था उहा ॿार खां विसरी बि वञे थी। हीउ ॿार जेको अमली कमु करे थो हीउ ॿार यादि रखे थो, उन खां विसरे कोन थी, सिखी थो वञे। तइलीम जे हिसाब सां आउं तव्हां ॿुधायां त हींअर वेझर में असांजा जेके बि गवर्नमेंट जा स्कूल आहिनि उहो इन फील्ड सां मदे मुक़ाबिल आहिनि, पंहिंजो पाण मञाए रहिया आहिनि। त अॻु में इहो थींदो रहियो आहे, हीअ फंक्शन ॿिया सभई जेके हूंदा प्राइवेट साइड वारा कंदा पर गवर्नमेंट साइड वारा इन शयुनि ते ध्यानु न ॾींदा। पर हींअर जेके बि उस्ताद आहिनि, हेड आहिनि, उन्हनि में इहा शइ कोशिशि करे ॾेखारी आहे ऐं त असांजा गवर्नमेंट जा जेके स्कूल आहिनि उन्हनि जा शागिर्द आहिनि के पोइते न आहिनि, घटि न आहिनि, हू पंहिंजे पाण में हिन फील्ड में मञाए सघनि था। साइंस उन्हनि खे मौक़ो ॾिजे, हू साइंस जे हिसाब सां ॾाढो सुठो कमु करे सघनि था। जीअं त गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल मोहम्मद बका आलेपोटो में जेको इवेंट आहे इहो असांजो जेको खेतो आहे अछड़ो तरस सां रिलेटेड आहियूं तहलको खिपरो, जिते काफ़ी हद ताईं जेके प्रोग्राम्स थियनि था जंहिंमें सकाफ़ती शयूं जेके नुमाइश कयूं वञनि थियूं या ॿिया मेला लॻनि था, लेकिन साइंसी जेको मेला आहिनि असां वटि तमामु घटि लॻनि था। इन्हनि सां नौजवाननि में हिकिड़ो शऊर उभरे थो, नौजवाननि में कम्युनिकेशन स्किल्स बि डेवलप थिए थी। ये 21st सेंचुरी आहे, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी साइंस जी जेका दुनिया आहे उते असांजो माण्हू अॼु बि पोइते आहे। त उन हवाले सां जेको साईं वारनि इनिशिएटिव स्टेप वरितो आहे इहो इनशाला हिकिड़े ॾींहुं इन्हनि ॿारनि जे लाइ हिकिड़ो सुठो साबित थींदो ऐं हितां जा ॿार सुठी जेके साइंस जे फील्ड में वॾी तरक़ी माणींदा। ऐं असां इहो ई चाहियूं था हर खिते जा जेके स्कूल आहिनि अंतर जा उन्हनि सभिनी खे अहिड़ा जेके प्रोग्राम्स कराइणु खपनि त जीअं ॿारनि में अञा वधीक जेको शऊर आहे उनखे डेवलप करे सघिजे। मुनक़द करण जो जेको मक़सदु आहे ख़ासि जेको इहो आहे त असांजे इलाइक़े या इन पूरे तालुके में जेको गैप आहे साइंस जे मैदान में त ॿार पंहिंजी साइंस जी जेका बेसिक नॉलेज आहे उहा सिखी सघंदा ऐं पंहिंजे हथनि सां प्रैक्टिकल जेके मॉडल्स वग़ैरह ठाहिया आहिनि उन्हनि मां इलाही सारी ॼाण मिलंदी। असां किताबनि में त ॿारनि खे पढ़ायूं था पर अमली मैदान में असां ज़ीरो आहियूं। इन गैप खे मद्देनज़र रखंदे असांजे हेडमास्टर साईं अरबाब अली जेको प्रोग्राम अरेंज कयो उन ते सभिनी उस्तादनि जी रहनुमाई आहे ऐं वॾो कमु जेको शागिर्दनि जेके मॉडल ठाहिया आहिनि उहे तमामु बहितरीनु मॉडल आहिनि जंहिंसां साइंस जे मैदान में इंट्रस्ट पैदा थींदी। साइंसी मेलो जीअं त ॾिसो दुनिया अॼु जेको बि तरक़ी कई आहे उहा साइंस जे हिसाब सां ई कई आहे, पर हर दुनिया में प्रैक्टिकल वग़ैरह थींदा आहिनि, पर बदकिस्मती सां असां वटि जेका आहे प्रैक्टिकल जेको कमु आहे तमामु घटि आहे। ऐं साइंसी मेलो थियणु खपे छो त प्रैक्टिकल लाइफ सां ई ॿार खे जेको आहे कॉन्सेप्ट ईंदो आहे, ॿारु सम्झंदो आहे त असांखे छा आहे असल में जेका शइ ठहियलु आहे त उहा बि साइंस जी छा मां ठहियलु आहे, असां जॾहिं का शइ ठाहिणु चाहियूं था त असां कीअं ठाहे सघूं था। इन हिसाब सां साइंसी मेलो थियणु खपे ऐं असां हिते कोशिशि कई आहे, ॿारनि जो चाह बि तमामु वधीक हो, असांखे रिस्पॉन्स बि मिलियो आहे, उनजे करे असां अॻिते लाइ बि जेके अहिड़ा जेके नयूं जेके तख़लीक़ी शयूं आहिनि उनखे ठाहिण जी कोशिशि कंदासीं। जो जेको वॾे में वॾो किरदारु इहो आहे त अॼुकल्ह दुनिया में जेको आहे दुनिया थ्योरेटिकल मां प्रैक्टिकल जी तरफ़ या स्किल सेट जी तरफ़ शिफ्ट थिए पई। जेको पैराडाइम आहे दुनिया में उहो स्किल सेट जी तरफ़ शिफ्ट थिए थो। हींअर तव्हां दुनिया में अगरि जॉब्स वठणु वञो त
त तव्हांखे हू तव्हांजी डिग्री जी बेसिस ते जॉब कोन ॾींदा, तव्हां में स्किल कहिड़ी आहे उन जी बेसिस ते तव्हांखे जॉब मिले थी। पाण वटि हर स्कूल्स में, यूनिवर्सिटीज़ में, कॉलेजिस में पाण खे थ्योरी बेस्ड शयूं पढ़ाईंदा आहिनि, पर कॾहिं बि पाण खे प्रैक्टिकली उन शइ खे करण जो कोन। तव्हांखे इहो त पढ़ियो हूंदो थ्योरेटिकली त बाबा हीअ सोलर प्लेट आहे या हीअ के बि जेका टेक्नोलॉजी न्यू जेका दुनिया में इम्प्लीमेंट थिए पई, त मसइलो इहो आहे त ॿारनि खे इहा ख़बर कोन्हे हीअ टेक्नोलॉजी ठाहींदी कीअं, टेक्नोलॉजी इस्तेमालु कीअं थींदी। फॉर एग्जाम्पल कंप्यूटर जे बारे में असां ॿारनि खे पढ़ाईंदा, पर ॿारनि खे अगरि प्रैक्टिकली कंप्यूटर ते विहारे न सेखारींदासीं त अॻियां हली हू मुंझी वेंदा त कंप्यूटर हलंदो कीअं। त हींअर दुनिया में इहो दौर आहे त तव्हां ॿारनि खे जेको आहे नयूं ॿारनि जो माइंड जेको आहे उहो क्रिएटिव कयो। हींअर दुनिया तव्हां ॾिसो, पहिरीं जेको कार्स हूंदियूं पंहिंजूं जेको आहे फ्यूल ते हलंदियूं हुयूं, हाणे कार इलेक्ट्रिक कार जी तरफ़ शिफ्ट थियनि पियूं। त ॿारनि में इहो रुझान हुजणु खपे त नयूं शयूं क्रिएट कनि। जी दुनिया में जेको अमेरिका आहे उन में सभिनी खां वधीक इनोवेशन आहे, टेक्नोलॉजी इम्प्लीमेंटेशन आहे, डिजिटलाइजेशन आहे, त उन जी तरफ़ जेको शिफ्ट थिए पियो पैराडाइम, त हिते असीं चाहियूं था हिन अहिड़े एरिया में जेको आहे असीं ॿारनि जो माइंड एतिरो क्रिएटिव कयूं, कॉम्प्लेक्स कयूं, जी ॿार जेको आहे पंहिंजा क्रिएटिव आइडियाज़ जे थ्रू नयूं शयूं जेके आहिनि ठाहे सघनि। ऐं उहा दुनिया में जेके नयूं शयूं आहिनि, आइडियाज़ आहिनि, एक्सपीरियंस आहिनि, इहे सेल आउट बि थींदा आहिनि। तव्हां अगरि का अहिड़ी शइ ठाहियो था जेका दुनिया में ॿिए कंहिं कोन ठाही आहे, उहा तव्हांजी सेल थींदी, उन खां पोइ उन शइ जी मैन्युफैक्चरिंग करे तव्हां पूरी दुनिया में उनखे विकिणे सघो था। साइंसी मेले में मुराद हिकिड़ो मुहावरो आहे त चवंदा मैंने सुना था मैं भूल गया, मैंने हाथ से किया वो याद है। जॾहिं ॿार हथ सां शइ का करे तो उनखे ता हयात यादि रहे थी, बजाए लेक्चर मेथड या ॿिया मेथड पढ़ाइण जे। जेकॾहिं ॿार हथ सां का शइ ठाहे थो उनखे देरि ताईं यादि रहे थी, ऐं उनजा जेके एविडेंस आहिनि या उनजा सबूत आहिनि उनजा ज़हन नशीन थी वञनि था। हीअ जेको इलाइक़ो आहे हीअ सवाबु हिकिड़ो ॾूराऊं इलाइक़ो आहे, जिथे जेको तो साइंसी मेलो लॻो आहे, जंहिंखे असां साइंस फेस्टिवल चऊं। इहो लॻो इन मां मतिलबु जे अनेक फ़ाइदा आहिनि। मतिलबु जेको असांजो जेको ॿारु आहे उहो क्रिएटिव माइंड थींदो, ॿार में सलाहियत ईंदी, ॿारु सोचंदो, ॿारु ठाहींदो। मतिलबु असां डिपेंडेंट माण्हू आहियूं त हिकिड़ियूं शयूं असांखे मिलंदियूं, लेकिन हाणे उहो रुझान न रहियो आहे। हींअर मल्टीमीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं जेको जनरल जेको टेक्नोलॉजी जो जेको दौरु अचे पियो, इन टेक्नोलॉजी जे दौर में मतिलबु असांखे कॉम्पिटेट करिणो आहे, असांखे उनजे अहल करिणो आहे, असांखे उते पहुचणो आहे। त उनजे लाइ जेके साइंसी फेस्टिवल जेके लॻंदा तमामु सुठा ऐं काराइता आहिनि। इन सां असांजो ॿारु जेको आहे उहो वधीक जेको आहे उहो इन शयुनि खे अपनाईंदो ऐं उन में ठाहींदो, जीअं मॉडल वग़ैरह ॿिया ठाहे करे उन ते। हाणे इहे त मॉडल ठाहिया आहिनि, पर यकीन सम्झूं था जिन ॿार जी सुठी तरबियत कई वई त इंशाल्लाह ॿार रियल तौर ते ओरिजिनल शयूं बि ठाहे मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन कंदा। रिन्यूएबल एनर्जी सोलर सिस्टम और दुनिया सूरज की रोशनी है, जब वो सब पैनल पे पड़ती है तो सेंस होता है, वो चार्ज होता है। फिर ये विंड एनर्जी जब ये पंखा चलता है तो मैकेनिकल एनर्जी पैदा होती है, फिर उसको कनेक्ट करेंगे इलेक्ट्रिकल एनर्जी में तब्दील करेंगे। ये हाइड्रो एनर्जी जब डैम से नीचे पानी आएगा और फोर्स के ज़रिए वो मैकेनिकल एनर्जी बनेगी, उसमें उसको कनेक्ट करेंगे इलेक्ट्रिकल एनर्जी से। ये जियोथर्मल ज़मीन की हीटिंग होती है, उससे इन्हें इलेक्ट्रिकल एनर्जी बना सकते हैं। ये टाइडल एनर्जी वो वेव्स होती है ना, वो समुंदर की वो वहाँ से हम इलेक्ट्रिकल एनर्जी बना सकते हैं। पाण मैदा जदो कंदियूं आहिनि ऐं वरी थोरे जे बूटे सिधो ॿियारींदो आहे, पोइ टाइम लॻंदियूं आहिनि, टाइम वरी पन झलंदा आहिनि, पन वरी फ़िलहाल गुल लॻंदा आहिनि, गुल में बिज लॻी वरी फ्रूट थींदो आहे, मेवो आहे पाव पटंदा आहियूं। वरी असां स्कूल जो मॉडल ठाहियो आहे असांजे जो, ऐं अहिड़ा मिला घटि लॻंदा आहिनि, इहे लॻणु खपनि। मुंहिंजी गुज़ारिश आहे, असांखे नीड आहिनि जंहिं शइ जो ॿुधाइणु चाहिनि। असांजे स्कूल खे चौधरी कोन्हे का, लाइट्स कोन्हे कमरनि में, ऐं कंप्यूटर लैब, साइंस लैब ऐं लाइब्रेरी जी ज़रूरत आहे। इहो ई असांखे नीड आहे। गुज़ारिश थींदी इहो थिए ऐं असांजे स्कूल्स में अटेंडेंस घटि थिए थी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोराब सूमरो ऐं अव्हांजे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमामु बहितरीनु वॉलपेपर्स जो कमु करे पियो रांझन सूमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था, जीअं मां हीअ हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सूमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सूमरो साहब जूं ख़िदमतूं हासिलु कयो। तमामु बहितरीन ऐं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।